ब्रेकिंग न्यूज़ है नसीराबाद में अवां सां शेयर कई पिया। नसीराबाद ऐं भर पासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में गाय माल में लिम्पी बीमारी फैलिजी वई आहे। गाय माल में बीमारी पखिड़जण सबबि मालवंद सख़्त परेशान आहिनि, जॾहिं त लाइव स्टॉक खाते के जोगा उपाउ न वरिता। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कई पिया। नसीराबाद ऐं भर पासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में गाय माल में लिम्पी बीमारी फैलिजी वई आहे। गाय माल में बीमारी पखिड़जण सबबि मालवंद सख़्त परेशान आहिनि। लाइव स्टॉक खाते के जोगा उपाउ न वरिता आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कई पिया। नसीराबाद भर पासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में गाय माल में लम्पी स्किन डिज़ीज़ फैलिजण लगी आहे। गाय माल में बीमारी पखिड़जण सबबि मालवंद सख़्त परेशान आहिनि। लाइव स्टॉक खाते के जोगा उपाउ न वरिता। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कई पिया। नसीराबाद ऐं भर पासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में गाय माल में लिम्पी बीमारी फैलिजी वई आहे। गाय माल में बीमारी पखिड़जण सबबि मालवंद माण्हू सख़्त परेशान आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। नसीराबाद मां आवाज़ जो रिपोर्टर बशीर लगारी असां लाइन ते मौजूदु आहे। बशीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, छा सूरतहाल आहे लम्पी स्किन डिज़ीज़ जे हवाले सां? जी अव्हांखे ॿुधायां त बिल्कुलु कराची ऐं थर खां पोइ नसीराबाद ऐं भर पासे जे ॻोठ में हिन वक़्तु गाय माल में जेका ख़तरनाक बीमारी लम्पी आहे उहा फैलिजी वई आहे। ऐं उन बीमारी फैलिजण खां पोइ नसीराबाद भरिसां ॻोठ सादे गवास जो मालवंद माण्हू आहे इलाही बख़्श दायो ऐं ॻोठ आहे वका मोरी, उतां आहे अली मोहम्मद जतोई जे गाय माल में जेको आहे लम्पी बीमारी ज़ाहिर थी आहे। लम्पी बीमारी ज़ाहिर थियण खां पोइ उहे मालवंद माण्हू जेको आहिनि सख़्तु परेशान आहिनि। ऐं उन्हनि हिन वक़्तु इहो चए पियो वञे त लाइव स्टॉक जो खातो आहे इन जो का ख़बर न आहे त असांजे नसीराबाद तालुके में लम्पी बीमारी ज़ाहिर थी आहे। इहो तव्हांखे ॿुधायां त सिंध हुकूमत तरफ़ां लाइव स्टॉक गाय माल में जेको आहे लम्पी बीमारी ज़ाहिर थियण खां पोइ सिंध अंदरि माल पिणनि ते वई। उनजे बावजूदि नसीराबाद में ज़िलई हुकूमत जेका आहे कंबर शदात कोर्ट उन हुकूमत अमल न कराईंदे 3 नंबर जेका माल पिड़ी हुई उहा गुज़िरियल सूमर ते लॻाई हुई ऐं इन जी इजाज़त ॾिनी हुई। ऐं इहो आहे त हीउ जेको माल जेका लम्पी बीमारी आहे उन में कराची खां बि माल ईंदो आहे ऐं ॿियनि शहरनि खां बि माल ईंदो आहे। उतां ई वॾी महिरबानी बशीर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।